ये असांजी रैली जेका आहे उहा सिंध जे अंदर कबीलाई तज़ाद जहिड़े तरह सां शिकारपुर ऐं लाड़काणो डिवीज़न सखर डिवीज़न तज़ादनि जो गढ़ बणिजी चुको आहे। उन गढ़ खे अमन अमान जे लाइ पूरी सिंध में जियो सिंध क़ौमी महाज़ पंहिंजो प्रोग्राम चेयरमैन सुनान ख़ान जी क़यादत में रखियो आहे, जंहिंजे लाइ अॼु उहो सिलसिलो पहिरियों आहे त अमन मार्च जेको असांजो हले पियो उहो कबीलाई तज़ाद हुजनि या बदअमनी हुजे, उन जे लाइ अॼु रुस्तम मोड़ खां वठी ही अमन अमान जी रैली जी शुरूआत आहे, जेका सुनान ख़ान जी क़यादत में रुस्तम मोड़ खां लखीदर ताईं हलंदी ऐं अदम तशद्दुद जे बुनियाद ते असां इहा शइ चाहियूं था त हीअ धरती जेका आहे अमीननि जी धरती आहे, अमन अमान जी धरती आहे, ख़ुशहालीअ जे लाइ सोचे पई पर साज़िशनि तहत हिनखे कबीलाई तज़ादनि में विधो वियो आहे। इन करे अॼु मुंहिंजो चेयरमैन सुनान ख़ान कुरैशी जेको आहे उन जी क़यादत में हीअ रैली निकिरी रही आहे, जेका अमन जो पैगाम पूरी धरतीअ सां ऐं पूरी दुनिया खे तव्हांजे तवसुस सां, तव्हांजी मीडिया जे तवसुस सां ऐं सोशल मीडिया जे तवसुस सां, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे तवसुस सां, प्रिंट मीडिया जे तवसुस सां सॼी दुनिया ताईं पहुचाइण था चाहियूं त सिंधी क़ौम खे मुसलसल बदअमनीअ में घेरो वियो आहे ऐं नसुलकशी थी रही आहे। असांजी नसुलकशी जेका आहे उहा कबीलाई तज़ाद ॾेई असांजी नसुलकशी कई थी वञे ऐं अमन अमान जे नाम ते असांजी बजट जेका आहे उहा ज़ियान कई पई वञे। रैली असांजी रुस्तम मोड़ ते ख़तमु, रुस्तम मोड़ खां शुरू थी लखीदर घंटा घर ते ख़तमु थींदी। हिन में असांजा अॻुवान जेके आहिनि उहो जियो सिंध क़ौमी महाज़ जी हिन रैली जी क़यादत कंदड़ सुनान ख़ान कुरैशी जियो सिंध क़ौमी महाज़ जो चेयरमैन आहे ऐं उन जो सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्ला आहे, उन जो वाइस चेयरमैन फ़कीर रमज़ान कलवड़ आहे, जनरल सेक्रेटरी फ़कीर रमज़ान ख़ासकेली आहे ऐं सभई दोस्त जेके आहिनि मरकज़ी क़यादत मुकमल तौर ते शरीक आहे।